नजर हेडलाइन समारी थी इतियावा सां अहम ख़बर शेयर कंदासीं। वगण वेझो पीरसन खे तज़लील जो निशानो बणाइण वारे मामले जो नोटिस वरितो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। SSP कंबर शहदाद कोट जे नोटिस खां पोइ पुलिस कार्रवाई करे वाक़े में मुलविस हिक जवाबदार खे गिरफ़्तार बि करे वरितो आहे। वगण वेझो पीरसन खे तज़लील जो निशानो बणाइण वारे मामले जो नोटिस वरितो वियो। कार्रवाई करे हिक जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कयूं पिया। वगण वेझो इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़ियो पेश आयो। बासरनि पुराणे तकरार तां पीरसन खे अधु करे ॻिचीअ में ज़ंजीर ॿधी कारो तेल हारे तज़लील जो निशानो बणायो ऐं बासरनि सरदार मुग़ैरी, अज़ीज़ मुग़ैरी ऐं ॿियनि पीरसन शमन मुग़ैरी जी तज़लील वारी वीडियो सोशल मीडिया ते शेयर कई। वगण जे सियासी समाजी ऐं सुञाण वाक़े जी मज़म्मत कई आहे जॾहिं त SSP जे नोटिस खां हिक जवाबदार खे गिरफ़्तार कयो।